नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त पीपल्स पार्टी जो सैयद मुराद अली शाह सिंध जो टियों भेरो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। पीपी उम्मीदवार मुराद अली शाह 112 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। एमक्यू उम्मीदवार अली खुर्शीद 36 वोट हासिल कया। 148 मेंबरनि वज़ीर आला सिंध जी चूंड लाइ वोट जो हक़ इस्तेमाल कयो आहे। मुखालिफ़ धुर जे अॻवान अब्दुल वसीम ख़ान ख़िताब कंदे चयो आहे त असां सभिनी खे घुर्जे त समूरनि मेंबरनि जो एतिराम कयूं ऐं मसइला हल कयूं। ग़लती जी निशानदेही करे उनखे हल करणु घुर्जे। पीपीएमपीए मोहम्मद बख्श खान महर चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जो नज़रियो आहे त बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ खे अॻिते आंदो वेंदो। वज़ीर आला सिंध जी क़यादत में पहिरीं बि बहितर नमूने सां मसइला हल थिया। हिन भेरे बि मुराद अली शाह जी क़यादत में रहियल मसइला हल कंदासीं। नाज़रीन, असां वाखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त पीपल्स पार्टी जो सैयद मुराद अली शाह सिंध जो टियों भेरो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। पीपी उम्मीदवार मुराद अली शाह 112 वोट खणी कामयाबी माणी आहे। एमक्यू उम्मीदवार अली खुर्शीद 36 वोट हासिल कया। 148 मेंबरनि वज़ीर आला सिंध जी चूंड लाइ वोट जो हक़ इस्तेमाल कयो आहे। मुखालिफ़ धुर जे अॻवान अब्दुल वसीम ख़ान ख़िताब कंदे चयो आहे त असां सभिनी खे घुर्जे त समूरनि मेंबरनि जो एतिराम कयूं, मसइला हल कयूं। ग़लती जी निशानदेही करे उनखे हल करणु घुर्जे। पीपीएमपीए मोहम्मद बख्श खान महर चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जो नज़रियो आहे त बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ खे अॻिते आंदो वेंदो। वज़ीर आला सिंध जी क़यादत में पहिरीं बि बहितर नमूने सां मसइला हल थिया ऐं हिन भेरे बि मुराद अली शाह जी क़यादत में रहियल मसइला हल कंदासीं।